प्रिय दर्शकों, तव्हां सभिनी खे मुंहिंजो प्यार भरियो नमस्कार। मां गीता भितराणी सिंधी साहित्य मंडल मुंबई पारां तव्हां सभिनी जी आज्ञा करियां थी। सिंधी साहित्य मंडल लेखक ऐं नाटक नवीस श्री मंगाराम मलकाणीअ बर्पा कयो हो। मंडल जे मीटिंग में ईंदे ईंदे केतिरा ई इंसान सुठा शाइर ऐं मयारी लेखक बणिजी निकिता, जीअं त सुंदरी उत्तम चंदाणी, कीरत पाबाणी, गोविंद माली, वास्य निर्मल, कला प्रकाश, मोती प्रकाश, केशन राही, मोहन कल्पना, डॉक्टर जगदीश लचाणी, गुनो सामताणी, ईश्वर आंचल वग़ैरह वग़ैरह। अॼु असां हिते गॾु थिया आहियूं दादी पारू चावला जो 88हों जनम ॾींहुं मल्हाइण जे लाइ। दादी पारू चावला साहित्य जा घड़ा त भरिया ई, पर संदसि संगीत जे खेत्र में योगदान असां भुलाए नथा भुलिजी सघूं। हर साल अॼु जे ॾींहं ते दादी पारू चावला जी सुपुत्री बरखा खुशालाणीअ जे घर असां अदबी मीटिंग रखी जनम ॾींहुं मल्हाईंदा हुआसीं। हिन साल कोरोना वायरस ऐं लॉकडाउन जे करे असां हीअ गॾिजाणी ऑनलाइन रखी आहे। उमेद आहे त असांजी हीअ नंढड़ी कोशिश सिंधी साहित्य खे बचाइण ऐं फैलाइण जी तव्हांखे पसंदि पवंदी। हाणे तव्हां दादी पारू चावला जी ॾोहिटी अमृता जो ठाहियल वीडियो, जेका पंहिंजे नानीअ जे क़रीब हुई, उनजो ठाहियल वीडियो ॾिसी करे मौज माणींदा। श्रीमती पार्वती ठाकुर चावला, या जंहिंखे असां सभु प्यार सां पारू चावला करे सुञाणूं, मुंहिंजे हिसाब सां सिर्फ़ु हिकु शख़्सियत न हुई, पर पंहिंजो पाण में हिकु इंस्टीट्यूशन हुई। ऐं मां इहो इन करे नथी चवां छो त मां उन्हनि जी ॾोहिटी अमृता लाल आहियां, पर मां इहो जाम माण्हुनि खां ॿुधो बि हो, जेके उन्हनि खां या त कुझु सिखण ईंदा हुआ या त उन्हनि सां कुझु कमु कंदा हुआ। मुंहिंजी नानी पारू चावला 19 जुलाई 1932 में ॼाई हुई, सिंध में। नंढे हूंदे हूअ पंहिंजे पीउ सां ॾाढो अटैच्ड हुई, ॾाढो क्लोज़ हुई, ऐं मूंखे हमेशह ॿुधाईंदी हुई त जेके बि मां संस्कार सिखी आहियां ऐं जेको कुझु मूंखे ईंदो आहे मां पंहिंजे पीउ खां सिखी आहियां, ऐं पंहिंजी माउ खां मां इहो सिखी आहियां त पोढ़ियो करणु या हार्डवर्क करणु ज़िंदगी में ॾाढो ज़रूरी आहे। के ॻाल्हियूं जेके मुंहिंजी नानी मूंसां शेयर कयूं उहे मां तव्हांखे ॿुधायां थी, त छो त उहा घर में सभिनी खां पहिरियों ॿार हुई ऐं पंहिंजे पिता जी लाडली हुई, तंहिं करे उन्हनि घर में कॾहिं कुझु कमु ई न कयो हो। त जॾहिं हू शादी करे पंहिंजे साहुरे आई त दादा ठाकुर चावला मुंहिंजे नाने जी फैमिली ॾाढी वॾी हुई ऐं तंहिं करे रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि वॾियूं हुयूं, पर मुंहिंजी नानी खे कुझु ईंदो ई न हो। घर कीअं ठाहिबो आहे, मानी कीअं ठाहिबी आहे, कीअं ख़्यालु रखिबो आहे घर जो। पंहिंजे पेके घर में चवंदी हुई की मूंखे इहो बि न ख़बर हो त मटको किथे पियो आहे। त अहिड़ी हिकु औरत मां, जंहिंखे घर जे बारे में कुझु न ख़बर हो, मां उन्हनि खे ॾिठो, मूं जॾहिं उन्हनि खे ॾिठो त ईअं ॾिठो त घर अहिड़ी तरीक़े सां संभालींदी हुई जो छा शइ किथे पई आहे, हिसाब घर जो एतिरो चङी तरह रखंदी हुई जो अॼु ताईं असां उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदा आहियूं। त इहो मूंखे नथो लॻे उन्हनि खे कंहिं सेखारियो, उन्हनि जे तजुर्बनि उन्हनि खे सेखारियो ऐं पंहिंजे तरीक़े सां उहे सिखिया हुआ। तंहिंखां सवाइ पढ़ण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हो मम्मी खे, ऐं मां उन्हनि खे मम्मी सॾु कंदी हुअसि। मूंखे बि चवंदी हुई त तूं मुंहिंजी धीउ आहीं, ॾोहिटी कोन्ही। त मम्मी खे पढ़ण जो एतिरो शौक़ु हूंदो हो जो मां उन्हनि खे 80 जी उमिरि में बि कॾहिं ईअं वेठे कोन ॾिठो। हमेशह को न को बुक किताब हथ में, को नओं किताब निकितो हुजे सिंधीअ में ऐं मम्मी न पढ़े, ईअं थी नथो सघे। ऐं ईअं ई लिखण जो बि शौक़ु हूंदो हुओ। लिखण जे लाइ घणे मांगियूं राति जो 2 बजे ताईं, 2:30 बजे ताईं अकेलो वेही करे पंहिंजा थॉट्स लिखंदी हुई। चवंदी हुई त राति जो जॾहिं मां वियां थी, एॾी शांति आहे, ओॾी महिल ख़्याल
मूंखे सुठा ईंदा आहिनि ऐं लिखी सघंदी आहियां मां ओॾी महिल। ऐं हमेशह कुझु नओं सिखण जी चाह, इहा मां विरले कंहिं में ॾिठी आहे। ख़ासि करे जॾहिं माण्हू वॾी उमिरि जो थी वेंदो आहे त चवंदो आहे बसि हाणे ज़िंदगी अची पूरी थी आहे, हाणे छा सिखणो आहे। पर हुननि में इहा चाह हमेशह हूंदी। माना मां जॾहिं संगीत जी विद्या वठणु शुरू कई त पाण आई थिंक शी वॉज़ अबाउट 55 सालनि जी हूंदी मम्मी तॾहिं। पर उन एज में बि हू मुंहिंजे गुरु श्री अशोक जैन खे हमेशह चवंदी रहंदी भई मूंखे बि सेखार, इहो कहिड़ो राग आहे, हिनखे कीअं मां इम्प्रूव कयां जेको मां ॻाए रही आहियां। त इहा चाह मां रेयरली कंहिं बुज़ुर्ग में ॾिठी ऐं मां इहो ॾाढो हुननि में भाईंदी हुअसि त कॾहिं बि देयर इज़ नो स्टॉपिंग लर्निंग में, कॾहिं स्टॉप न विझंदी हुई उहा। तंहिंखां सवाइ जेके ॻाल्हियूं मां मम्मी में ॾिठियूं हुयूं, चवंदी त सिखण लाइ ज़रूरी न आहे त साम्हूं टेबल या डेस्क या पेन या पेपर हुजे। तव्हां हलंदे चलंदे किथे बि वेही करे कुझु बि सिखी सघो था। हिन जो हिकु मिसाल मां तव्हांखे ॾियां थी त असां देवलाली वञी रहिया हुआसीं ऐं ट्रेन में हुआसीं। त मूंखे मुंहिंजी नानी सिंधी पाढ़ींदी, इंग्लिश ग्रामर पाढ़ींदी, मैथ्स पाढ़ींदी, इहे सभु असां पंहिंजे नानी खां सिखिया आहियूं। त मूंखे यादि आहे मां ज़ोरीअ बुक्स खणी न हली हुअसि ट्रेन में। मां चयो हाणे थोरो वेकेशन जो टाइम आहे, छो बुक्स खणी हलां। पर मुंहिंजी नानी एॾी होशियारु हुई जो चयईं ठीकु आहे बुक्स न खणी आई काई ॻाल्हि कान्हे बेटा। न्यूज़पेपर वरितईं ट्रेन में ऐं मूंखे चयईं हल बेटा असां हीअ पढ़ूं था। त उन इंग्लिश न्यूज़पेपर मां सॼी आर्टिकल पढ़ंदे पढ़ंदे मूंखां पुछंदी वई हल हिन में ॿुधाए नाउन क्लॉज कहिड़ो आहे, त एडजेक्टिव क्लॉज कहिड़ो आहे, त एडवर्ब क्लॉज कहिड़ो आहे। उन खां पोइ जेकी मां सिखी वियसि हिकिड़ी ॻाल्हि त कॾहिं बि मां पढ़ाई खां परे कोन भॼंदसि ऐं मतिलबु ख़बर हुई त नानी किथे बि पकिड़े करे कुझु बि पाढ़े सघंदी मूंखे। अहिड़े नमूने सिंधी लिखण बि मां उन्हनि खां ई सिखी हुअसि। त मूंखे यादि आहे जॾहिं मां सिखां पई सिंधी, अरबी सिंधी लिखणु, त इहे जेके द ॾ ढ इहे जेके लेटर्स हुआ इहे मूंखे ॾाढा मुश्किल तरीक़े सां यादि पिया हुआ ऐं उन्हनि जो तरीक़ो एॾो सवलो हो सेखारण जो मां घर वेठे इहे सिंधी अरबी सिखी करे यूनिवर्सिटी जा एग्ज़ाम्स पास कया। त अॼु मां उन्हनि खे हिकु वॾी थैंक यू चवंदी आहियां जो उन्हनि मूंखे सेखारियो ऐं ज़ोरीअ पकिड़े करे सेखारियो त अॼु मां सिखी सघी आहियां, न त शायदि इहो कॾहिं थी न सघे हा। ऐं जॾहिं मां संगीत सिखणु शुरू कयो उहो बि उन्हनि जे चए ते। एक्चुअली मां ॾाढी नंढी हुअसि जॾहिं 7-8 साल जी हुअसि, तॾहिं खां हू चाहींदा हुआ त मां संगीत सिखां। पर मां ॿार हुअसि ऐं इंट्रस्ट न हूंदो हो संगीत में, सम्झ में न ईंदी सिंधी म्यूज़िक या गज़ल या जेके शाह सचल सामी जा कलाम मम्मी गाईंदी या ॾोहिड़ा गाईंदी। लेकिन जॾहिं थोरी वॾी थियसि, आई थिंक आई वॉज 20 या 21 जी थियसि, तॾहिं मूंखे इहो अहसासु थियो कि न केॾी गहराई आहे असांजे सिंधी ॿोलीअ में, असांजे म्यूज़िक में। त तॾहिं मां सिखणु शुरू कयो हो। त 8 कलाक सांदे मूंसां वेठी हूंदी ऐं मूंखे रियाज़ कराईंदी रहंदी। माना मां थकिजी पवंदी हुअसि पर पाण कोन थकिजंदी हुई। इहा का ख़ासि ई शख़्सियत हुई ऐं मां ॾाढी लकी आहियां त हीअ मुंहिंजी ज़िंदगी में आई। हमेशह हीअं चाहींदी त सभु सिंधी सिखनि, ॿार हुजनि चाहे वॾियूं हुजनि, त उन्हनि लाइ उहा रेगुलरली क्लासिस हलाईंदी सिंधी जा। मूंखे यादि आहे त शाम जो 7 खां 8 ताईं बुक्ड हूंदी असुल रोज़ महीना सिंधी पढ़ण ॿार ईंदा ऐं अहिड़ो नमूने सिंधी पाढ़ींदी हुई जो असां सभु जेतिरा असां हुन क्लास में हुआसीं सभु अरबी सिंधी लिखणु पढ़णु सिखी वियासीं। एतिरे क़दुरु जो मुंहिंजो हिकिड़ो कज़न आहे उहो त बाक़ाइदा सिंधी न्यूज़पेपर जेकी हिंदवासी हिंदुस्तान शोभालाल चंदानी मुंहिंजी माउ कढंदी हुआ, हुन में उन्हनि खे हेल्प कंदा, अची टाइप कंदा जेको मैटर हुआ। त इहा तमामु वॾी ॻाल्हि हूंदी त असां घटि में घटि न त 20-30 ॼणा हुआसीं जेके
रेगुलरली क्लास अटेंड कंदा हुआसीं ऐं सभु ॼणा सिखी वियासीं सिंधी। जेतोणीक मम्मी पाण का PhD होल्डर न हुई, पर जेके वॾा वॾा शाइर लेखक या स्कॉलर्स असांजे घर में ईंदा हुआ, उन्हनि सां उहा बहस बि करे सघंदी, कंहिं टॉपिक ते ॻाल्हाए सघंदी, छो त जीअं त मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो, उन्हनि खे पढ़ण जो शौक़ु हूंदो हो। त सामीअ जा श्लोक हुजनि या शाह साहिब जो को कलाम हुजे, उन्हनि खे ज़बानी यादि हूंदो हो। एतिरे क़दुरु जो जे तव्हां कंहिं अखर ते उन्हनि सां बहस में बहस कयो, भई न इहो अखर इहो न आहे, इहो आहे, त शाह जो रसालो कढी कहिड़े पेज ते उहो कलाम आहे उहो बि उन्हनि खे ख़बर हूंदी, कढी करे तव्हांखे ॿुधाईंदी, ई ॾिसो भई मां जेको चवां पई उहो सही आहे। त असां हथ जोड़ कंदा हुआसीं, भई मम्मी सां हिन ॻाल्हि ते त असां आर्ग्यूमेंट कॾहिं न कंदा हुआसीं। इवन स्टेज ते जॾहिं हू ॻाईंदा हुआ, कॾहिं उन्हनि किताब खोले कलाम ॻाया हुजनि, ईअं कॾहिं थियो ई न, उन्हनि खे सभु ज़बानी यादि हूंदो हो। जेके असांजा अॼु सिंधी में सिंगर्स आहिनि वॾा वॾा, मूं ॾिठो त उहे मम्मी वटि ईंदा हुआ ऐं पंहिंजा उचार करेक्ट कराईंदा हुआ। ऐं हीअ हिकिड़ी ॻाल्हि उन्हनि मूं में बि हमेशह ध्यानु रखी त उचार सही हुजनि, तंहिंखां सवाइ हर हिकु अखर जी माना मूंखे ॿुधाईंदा, जेको बि मां ॻायां थी उनजी माना मूंखे ख़बर हुजणु खपे। त इहे सभु ॻाल्हियूं मूंखे नथो लॻे मां कॾहिं ज़िंदगी में विसारे सघंदसि। नंढी मां नंढी ॻाल्हि, चाहे ॿारनि जो ध्यानु रखिणो हुजे या घर जी संभाल करणु हुजे, खां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं वर्ल्ड लिटरेचर खां, इकोनॉमिक्स खां, को बि टॉपिक हुजे मां उन्हनि सां ॻाल्हाए सघंदी हुअसि ऐं उन्हनि खां एॾो सिखी सघंदी हुअसि। त अहिड़ी शख़्सियत खे इन करे मां चवंदी आहियां त उहो पाण में हिकु इंस्टीट्यूशन आहे ऐं उन्हनि जे चरणनि में मुंहिंजो नमन आहे। चलो उहे जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि, मिस उन्हनि खे ॾाढो कंदी आहियां, पर मूंखे ख़बर आहे त जिते बि आहे असां ते पंहिंजियूं आसीसूं हमेशह उहा कंदी रहंदी। हाणे मां तव्हांखे हिन बैठक में भाग वठंदड़ लेखकनि शाइरनि जा नाला ॿुधाईंदसि, जेके पोइ हिकु हिकु थी पंहिंजी कविता, गज़ल या दोहा वग़ैरह पढ़ंदा। जीअं त पहिरीं सुशील गजवाणी दादी पारू चावला जी लिखियल कविता पढ़ंदा, उनखां पोइ गीता बिंद्राणी, नारी लच्छाणी, शोभा चंदनाणी, अरुण बाबाणी, शोभा लालचंदाणी, लक्ष्मण दुबे, साकिब बबरो, कन्हैयो शेवाणी ऐं बरखा खोशलाणी। जय झूलेलाल। मां सुशील गजवाणी। मिसिस पारू ठाकुर चावला जी हिकु बहितरीन कविता, ज़िंदगी जो फ़लसफ़ो। ॾाढी ख़ूबसूरत, लफ़्ज़नि जो इस्तेमाल तमाम जादू भरो। प्यार खिसकी वियो हथनि मां, प्यार खिसकी वियो हथनि मां। न नास कमायो न न्यास कमायो, न नास कमायो न न्यास कमायो, न साज़ कमायो न आवाज़ कमायो। नाज़ ऐं न्याज़ लहिजी विया अधूरा, साज़ ऐं आवाज़ ख़ामोश थी विया। प्यार खिसकी वियो अथनि। न रुसण कमायो न परचण, न रुसण कमायो न परचण, न दड़को कमायो न ताव। रुसण ऐं परचण रहियो अभोग, दड़को ऐं दाव वयो सभु अजायो, सभु अजायो। प्यार खिसकी वियो हथनि मां। न मोहब्बत जो इज़हार कमायो न चुप रहण कमायो, न मोहब्बत जो इज़हार कमायो न चुप रहण कमायो, न शिकायत कमाई न शिकवो कमायो। मोहब्बत ऐं चुप रहण ॾेखाव थी पियो, शिकायत ऐं शिकवो रुसवाई थी पई। प्यार
खिसकी वियो हथनि मां। न बाॾाइण कमायो, न बाॾाइण कमायो, न बाॾाइण कमायो, न रोअण, न झुरण कमायो, न झुरण कमायो, न झिॾण, न झुरण कमायो, न झिॾण। बाॾाइण ऐं रोअण कहाणी बणियो आहे, झुरण ऐं झिॾण जीवन बणियो आहे। प्यार खिसकी वियो हथनि मां, प्यार खिसकी वियो हथनि मां। चाचे ॾिठुम जहान, चाचे ॾिठुम जहान, लथे पथे हर कोई आ, खुद मतलबी इंसान। चाचे ॾिठुम जहान, चाचे ॾिठुम जहान, लथे पथे हर कोई आ, खुद मतलबी इंसान। दोस्तों, ही थी लाइनर मिसिस चावला लिखिया, मिसिस बालू चावला। इंग्लिश में हिनखे चवंदा आहिनि अफोरिज़म, एपिग्राम, मैक्सिम। अॼु जे हिन माहौल ते, हिन दुनिया जे माहौल ते मिसिस चावला काफ़ी साल अॻु में लिखियो हुओ, जेको अॼु भी एप्लीकेबल लॻे थो। शहर सॼो आहे बंदि, ख़ौफ़ जो सायो चौतरफ़, जीवन सुस्त ऐं मंद। हाणे इहे ई ॿुधो, केॾो आहे हैरान, केॾो आहे हैरान, केॾो आहे हैरान, मान, शान ऐं ॾेख में अॼु जो हर इंसान। ब्यूटीफुल, इज़न्ट इट? बालू चावला जो चवणु आहे त जेकॾहिं तव्हांखे कंहिं ॻाल्हि जो इज़हार करिणो आहे, एक्सप्रेस करिणो आहे, त उहो सही वक़्त ते कजे, न त उनजो असर न रहंदो। न लिखियो आहे, वक़्त ते थिए इज़हार, वक़्त ते थिए इज़हार, अगर न प्यार ऐं साथ जो। वक़्त ते थिए इज़हार, अगर न प्यार ऐं साथ जो, उहो बि कहिड़ो प्यार, उहो बि कहिड़ो प्यार। मुंहिंजे मम्मी पालू चावला जो लिखियल शाइर मुंहिंजे पसंदीअ जा। आओ दिलबर उनवान। आओ दिलबर त करियूं प्यार, हलिया वेंदासीं, लाहियूं दिल तां वॾो भार, हलिया वेंदासीं। पल जो भरोसो नाहे प्यारा, सुभाणे अचे न अचे ए प्यारा। आओ दिलबर त करियूं प्यार, हलिया वेंदासीं। नंढपण जूं से मिठड़ियूं ॻाल्हियूं, रुसण ऐं पड़चण वारियूं ॻाल्हियूं। आओ दिलबर त करियूं प्यार, हलिया वेंदासीं। जीवन जो अहिड़ो मोड़ आयो, प्यार करण में हिजाब आयो। आओ दिलबर त करियूं प्यार, हलिया वेंदासीं। दिल में अञा बि आहिनि अरमान, आऊं वञा तोतां थी कुर्बान। आओ दिलबर त हलिया वेंदासीं, प्यार करण हलिया वेंदासीं। मम्मीअ जो प्यार में ॾाढो विश्वास हो। उनजो अक़ीदो पक्को हूंदो त प्यार सां सभु कुझु असां करे सघूं था। हिन शहर जो उनवान आहे प्यार जो अहसास। प्रीत मुंहिंजे खे घिरण लॻो आहे, जीअण बि ज़हर पीअण लॻो आहे। न आसुनि ते जीअण चाहियां थी, पर प्रीत निभाइण चाहियां थी, दुश्वार मगर जीअण थियो आहे। हिकु तरफ़ी प्रीत निभाइण औखी, कंहिं पर बणिया उनखे सौखी। थी वेई आ पीरा पधरी, हाणे मुश्क लिकण थियो आहे। हसरत हरदम रहे थी दिल में, उसाट रहे थी भरी दिल में। एहसास आ पीरा जो दिल में, प्यार त ॼण कुहण थियो आहे। प्रीत मुंहिंजे खे घिरण लॻो आहे। गज़ल पेश आहे
तुंहिंजी सोच पाण ॾे सोरे न सघियसि, तुंहिंजी सोच पाण ॾे सोरे न सघियसि, मां को बूटो सींचे न सघियसि, मां को बूटो सींचे न सघियसि। सदियम बहार खे त सरव डोड़ंदी आई, सदियम बहार खे त सरव डोड़ंदी आई, पर मां सरव जो स्वागत करे कोन सघियसि, पर मां सरव जो स्वागत करे न सघियसि। माण्हुनि जा हशाम हुआ चइनी तरफ़, माण्हुनि जा हशाम हुआ चइनी तरफ़, भीड़ में तोखे ॻोल्हे कीन न सघियसि, भीड़ में तोखे ॻोल्हे न सघियसि। तूं त मूंखां परे परे हलियो थिए वें, तूं त मूंखां परे परे हलियो थिए वें, तोखे पंहिंजे ओरे सॾे न सघियसि, तोखे पंहिंजे ओरे सॾे न सघियसि। उहो छा आहे जो मूंखे तोखां परे थो करे, उहो छा आहे जो मूंखे तोखां परे थो करे, मां परिपक्वता पाए झूमी न सघियसि, मां परिपक्वता पाए झूमी न सघियसि। आस जो दामन पको पुख़्तो जलियुम, आस जो दामन पको पुख़्तो जलियुम, ऐं मां निराश थी न सघियसि, ऐं मां निराश थी न सघियसि, ऐं मां निराश थी न सघियसि। बरसात जो मौसम शुरू थी चुको आहे। इन माहौल में हिकु रचना ॿ प्रेमी प्रेमिकाऊं या प्रेमी प्रेमिका गॾु पिया हलनि ऐं हीउ नज़ारो ॾिसो कीअं चवंदा था वञनि। रिम झिम वणण लॻी आहे, रिम झिम वणण लॻी आहे, ॿुॾंदड़ दिलि अॼु तरण लॻी आहे, रिम झिम वणण लॻी आहे। सावण आंदा सावा ॾींहं, मौज मचाई आहे मींहं, सादी सूदी दिलड़ी मुंहिंजी, सादी सूदी दिलड़ी मुंहिंजी, मौसम सां गॾु खरण लॻी आहे, रिम झिम वणण लॻी आहे। बादल बिजली हिकु गॾिजी थिया, बादल बिजली हिकु गॾिजी थिया, शर्माए सिज चंड लिकी विया, सार सताए मूंखे कंहिंजी, सार सताए मूंखे कंहिंजी, साॼी अखि बि फरण लॻी आहे, रिम झिम वणण लॻी आहे। मस्तु हवा पर अखिड़ियूं आलियूं, मस्तु हवा पर अखिड़ियूं आलियूं, दिलि खोले वेठी के ॻाल्हियूं, हल्की हल्की हीर हलण सां, हल्की हल्की हीर हलण सां, बाहि बिरह जी ॿरण लॻी आहे, रिम झिम वणण लॻी आहे, ॿुॾंदड़ दिलि अॼु तरण लॻी आहे। सांत नदी हरकत में आई, सांत नदी हरकत में आई, चंचलता मदहोशी छाई, अखिड़ियूं ॿूटे जुंबश जोटे, अखिड़ियूं ॿूटे जुंबश जोटे, सागर ॾे रुख करण लॻी आहे, रिम झिम वणण लॻी आहे। आख़िरी बंदा सोच, सोच ज़रा जे साजन ईंदो, कुझु कुझु ॾकबो छा छा थींदो, होश हवास न रहंदा वस में, होश हवास न रहंदा वस में, दिलि कंहिं ते अॼु मरण लॻी आहे, दिलि कंहिं ते अॼु मरण लॻी आहे, रिम झिम वणण लॻी आहे, ॿुॾंदड़ दिलि अॼु तरण लॻी आहे। अॼु सारे विश्व में करोना महामारीअ जी दहशत आहे। इंसान घबरायल आहे, ॾकियल आहे। इन करोना महामारीअ ते ऐं अॼु जे हालतुनि ते मूं के दोहा लिखिया आहिनि जे अव्हां जे अॻियां पेश करे रही आहियां। करोना पई टहिले हिते ऐं हुते हर हंधि, करोना पई टहिले हिते ऐं हुते हर हंधि, इंसान लाचार बणी आहे घरनि में बंदि। करोना जो आ ॾैका, चौतरफ़ हाहाकार,
करोना जो आॾहका चौतरफ़ हाहाकार, पुट पीउ जो मर वठण खां ॾकी कयो इनकार। बंदश पियल मेरनि ते हेकलो पियो घार, बंदश पियल मेरनि ते हेकलो पियो घार। करोना अॾियो डपु गम, जीवन बणियो खार। इंसान खे बेवस पसे करोना ॾे टहिक, इंसान खे बेवस पसे करोना ॾे टहिक। इंसान जो आ होश गुम ऐं गाइब संदसि चहक। करोना जे त कहर खां आ जहान परेशान, करोना जे त कहर खां आ जहान परेशान। खतरे में रोज़ी, सिहत, आज़ादी, सुख ऐं जान। देश तरक़ीअ जा नवां पैमाना त तय कनि, देश तरक़ीअ जा नवां पैमाना त तय कनि। करोना जे जंग खिलाफ़ लाचार पसजनि, करोना जे जंग खिलाफ़ पर लाचार पसजनि। मिसाइल ऐं एटम बम ठाहे बणिया शाह, मिसाइल ऐं एटम बम ठाहे बणिया शाह। आहिनि करोना अॻियां मिसकीन बेपनाह। चंडी करोना जो अंत आ सभिनी जी चाह, चंडी करोना जो अंत आ सभिनी जी चाह। टीको या इलाज मिले हर को तके त राह, टीको या इलाज मिले हर को तके त राह। उमेद आहे त इन महामारी करोना जो अंत जल्दी ईंदो। आमीन। ॿ चार गज़लनि जा बंद थो पढ़ां। टुकड़ा। जंहिं अखर ते नज़र पवे कविता थी पवे, जंहिं शख़्स ते नज़र पवे कहाणी बणिजी पवे। ॻाल्हि सॼी सम्झी त अथई पर शेखी थी पई अथसि। ज्ञान कमाए सम्झ विञायई ग़लतफ़हमी थी पई अथसि। सुंदरता वणंदी आहे पर सादगी उन खां वधीक, सुंदरता वणंदी आहे पर सादगी उन खां वधीक। जीअं शाइरी सुठी आहे पर आशिकी उन खां वधीक। कमाइण ख़र्चण खाइण सुम्हण इन खे ई शायदि जीअण था चवनि। कमाइण ख़र्चण खाइण सुम्हण इन खे शायदि जीअण था चवनि। बेहोश हलण सपना ॾिसण इन खे ई शायदि जाॻण था चवनि। झुंड सां गॾिजी हलां पियो पर झुंड मां न आहियां, झुंड सां गॾिजी हलां पियो पर झुंड मां न आहियां। अधु राति थी चुकी आहे मां शाम में ई आहियां। के अमीर ग़रीब थी गॾिया के ग़रीब हुआ दिलदार, के अमीर ग़रीब थी गॾिया के ग़रीब हुआ दिलदार। पंहिंजे पंहिंजो अंदाज़ अलॻि कंहिं ते कजे मयार। आख़िर आहे छा जग में जंहिंजी कजे उपटार, आख़िर आहे छा दुनिया में जंहिंजी कजे उपटार। हर कंहिंजी झोली ख़ाली हर कंहिंजे सिर ते बार। माना नाहे त छा थी पियो सादगीअ में उमिरि गुज़ार, माना नाहे त छा थी पियो सादगीअ में उमिरि गुज़ार। उन्हनि जिन कयो माना जो ज़िक्र, उन्हनि जिन कयो माना जो ज़िक्र। ॿुधाए छा थियो तुंहिंजो हाल। ॿार पवई ॾिसण छॾे ॾे, ॿार पवई ॾिसण छॾे ॾे। तकलीफ़ूं सहंदे सलीब ते चढ़ंदे, तकलीफ़ूं सहंदे सलीब ते चढ़ंदे। सच ॻोल्हण जी कोशिश न कर, कतार में हल फ़ाइदे में रहंदे। आयो हो मूंखां कर्ज़ घुरण हाल ॿुधाए रोई पियो, आयो हो मूंखां कर्ज़ घुरण हाल ॿुधाए रोई पियो। कर्ज़ वठी मूंखे हिकिड़ो लुड़क जो कतिरो ॾेई वियो।
लिखी पढ़ी लाइकी लॻी वेंदो, हू बि नेठि जीअण त सिखी वेंदो। लिखी पढ़ी लाइकी लॻी वेंदो, हू बि नेठि जीअण त सिखी वेंदो। ज़मीर संभाले सघे न सघे, ज़मीर संभाले सघे न सघे, नकाब त चहिरे ते ज़रूरु चढ़ी वेंदो। ऐं आख़िर में कामयाबी त उधारी बि मिले पई अॼुकल्ह, कामयाबी उधारी बि मिले पई अॼुकल्ह, किस्तूं जे नेम सां भरे ईंदो, किस्तूं जे नेम सां भरे ईंदो। पोइ बहार जी खिले न खिले, को न को ॿूटो त मरी वियो, को न को ॿूटो त मरी वियो। महिरबानी। लक्ष्मण दुबे श्रीमती पारुल चावला जी पुण्य स्मृतिअ में काव्य अंजलि उन जे चरणनि में पेश करियां थो। छो न बणे सृष्टि सॼी रोशन ऐं निहाल, छो न बणे सृष्टि सॼी रोशन ऐं निहाल, मात्र प्रेम जी का अगर जलंदी रहे मशाल, मात्र प्रेम जी का अगर, मात्र प्रेम जी काश का जलंदी रहे मशाल, छो न बणे सृष्टि सॼी रोशन ऐं निहाल। हिकु गज़ल जा 5 शेर। हिकु ख़ुशीअ लाइ ग़म सवें पैदा कंदा, हिकु ख़ुशीअ लाइ ग़म सवें पैदा कंदा, ॿियो भला मजबूर माण्हू छा कंदा, ॿियो भला मजबूर माण्हू छा कंदा। थी चुकी धरती सॼी तक़सीम आ, थी चुकी धरती सॼी तक़सीम आ, हाणे हिन आकाश जा टुकड़ा कंदा, हाणे हिन आकाश जा टुकड़ा कंदा। ये जलादन जी आ बस्ती दोस्तो, ये जलादन जी आ बस्ती दोस्तो, कोन कंहिं ते पिण असर सुदका कंदा, कोन कंहिं ते पिण असर सुदका कंदा। ऐं राति जी ऊंदहि में पंहिंजा हथ रंगे, राति जी ऊंदहि में पंहिंजा हथ रंगे, सुबुह मंदर में वञी पूॼा कंदा, सुबुह मंदर में वञी पूॼा कंदा। ऐं आख़िरी शेर। जन ॾिठी कान का आसूदगी, जन ॾिठी कान का आसूदगी, लक्ष्मण से लोक कम कहिड़ा कंदा। जन ॾिठी कान का आसूदगी, लक्ष्मण से लोक कम कहिड़ा कंदा। हिकु ख़ुशीअ लाइ ग़म सवें पैदा कंदा, ॿियो भला मजबूर माण्हू छा कंदा, ॿियो भला मजबूर माण्हू छा कंदा। दोस्तो, सिंधी ॿोलीअ जे आशिक़नि ऐं दादीअ जे परिस्तारनि, सिंधी साहत मंडल जे समूरनि दोस्तनि ऐं बिलख़ुसूस अॼु जी हिन बज़्म में मुख़्तलिफ़ डिजिटल ऐं ॿियनि मीडियम जे वसीले असांजे अहले सुखन, अहले इल्म, अहले अदब दोस्तनि खे साक़िब बबड़ो जो सिक भरियो सलाम, नमस्कार ऐं वॾी नवाज़िश सिंधी साहत मंडल जी, बिलख़ुसूस असांजी मानवारी भेण अदी बरखा जी जो अव्हां मूंखे इन लाइक़ ऐं इन क़ाबिल सम्झो जो मुना चीज़ जूं कचूं फिकियूं कुझु तहरीरूं उहे जेके तख़यल खां तख़लीक़ जो सफ़र तय करे मुख़्तलिफ़ डिजिटल ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया वसीले नशर थींदियूं पिया रहियूं आहिनि। अव्हां उन्हनि तहरीरुनि, उन्हनि तख़लीक़ुनि खे इन लाइक़ सम्झो जो दादीअ जे मान में अॼु जे हिन तरतीब ॾिनल प्रोग्राम में पंहिंजो हिसो शामिल रखण जे लाइ अव्हां मूंखे हुकुम कयो। मां दिलि जी तमामु तर ख़्वाहिशुनि ऐं उन्हनि नेक तमन्नाउनि सां त दादीअ जे कयल इल्मी अदबी पोरीअ खे जीअं मान ऐं मंझता ॾियण जो सिलसिलो ही जारी आहे, इहो ईअं वेरा वेर वधि हुजे ऐं असां सभु उहे जेके इल्म ऐं अदब जी आबियारीअ में ऐं उन में जेके हिकु बांबड़ा पाईंदड़ जेके असीं ॿार आहियूं, जेके कुझु सिखण जी ख़्वाहिश ऐं तलब ऐं उञ रखूं था, से इन
पंहिंजी तलब जे हुसूल लाइ दादीअ जी तहरीरुनि खे, उन्हनि तख़लीक़ुनि खे हीअं असां हंडायूं। तव्हांजी हिकु भेरो ॿीहर महिरबानी ऐं शुक्रियो बजाणींदे मां त इहो सम्झां थो त लफ़्ज़नि में थिए त कीअं थिए जज़्बनि जी तर्जुमानी। अर्ज़ु कयुमि, लफ़्ज़नि में थिए त कीअं थिए जज़्बनि जी तर्जुमानी, सुॾकनि खे सुध कहिड़ी, काफ़ियो रदीफ़ छा आहे। पर इन हूंदे बि मां इन्हनि जज़्बनि जे इज़हार जे लाइ जेके तख़लीक़ूं आहिनि तिन खे पसंदि कयो आहे। हिकु ग़ज़ल तव्हांजी पेश ख़िदमत आहे। ज़िंदगानीअ बि अजब घाव ॾिना, अर्ज़ु कयुमि, ज़िंदगानीअ बि अजब घाव ॾिना, रुगो पछताव ई पछताव ॾिना। ज़िंदगानीअ बि अजब घाव ॾिना, रुगो पछताव ई पछताव ॾिना, जिन थे पंहिंजो सॼण ऐं साहु सॼियो। अर्ज़ु कयुमि, जिन थे पंहिंजो सॼण ऐं साहु सॼियो, तिन तिखा तीर उभा ताव ॾिना। जिन थे पंहिंजो सॼण ऐं साहु सॼियो, तिन तिखा तीर उभा ताव ॾिना। रोज़ थे तुंहिंजे अचण जा न्यापा, रोज़ थे तुंहिंजे अचण जा न्यापा, कूड़े काज़िब कठोर कांव ॾिना। रोज़ थे तुंहिंजे अचण जा न्यापा, कूड़े काज़िब कठोर कांव ॾिना। ऐं नेठि तुंहिंजी दुनिया मां रहलत जा, नेठि तुंहिंजी दुनिया मां रहलत जा, पाण घर घर वञी इतलाव ॾिना। अर्ज़ु कयुमि, नेठि तुंहिंजी दुनिया मां रहलत जा, पाण घर घर वञी इतलाव ॾिना। ज़िंदगानीअ बि अजब घाव ॾिना, रुगो पछताव ई पछताव ॾिना। ऐं हिकु ॿियो ख़्यालु पेश ख़िदमत तव्हां समूरनि अहले सुखन, अहले इल्म, अहले अदब समातुनि जी नज़र कयां थो त भला पोइ कोॾ कुॾ में ई कॾा थी विया त छा थींदो। भला पोइ कोॾ कुॾ में ई खिलंदे कुॾंदे घुमंदे फिरंदे मस्तियूं कंदे, भला पोइ कोॾ कुॾ में ई कॾा थी विया त छा थींदो। भला पोइ फेर फिरंदे ई फॾा थी विया त छा थींदो। भला पोइ कोॾ कुॾ में ई कॾा थी विया त छा थींदो। भला पोइ फेर फिरंदे ई फॾा थी विया त छा थींदो। चवनि था कुझु चङनि कारण धणी धरती हलाए पियो। चवनि था कुझु चङनि कारण धणी धरती हलाए पियो। चवनि था तिन मुरादां संग पचनि था, अन उपाए थो। भला जे सभु सुठा माण्हू जॾा थी विया त छा थींदो। भला पोइ कोॾ कुॾ में ई कॾा थी विया त छा थींदो। भला पोइ फेर फिरंदे ई फॾा थी विया त छा थींदो। अवां सभिनी समातुनि जो शुक्र बजाणींदे हिकु मुख़्तसिर ॿियो अहसासु रक़म कंदे अवां जी नज़र कंदे अवां खां इजाज़त घुरंदुसि। विसरी वेंदे ईअं न चओ, विसरी वेंदे ईअं न चओ, विछड़ी वेंदे ईअं न चओ। महफ़िल में शरीक पंहिंजे नौजवान उन्हनि दोस्तनि जी नज़र जेके स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जी ज़िंदगीअ मां ख़ैरबाद चई ज़िंदगीअ जे ॿिए हिसे में पेर पाइण वारा आहिनि। विसरी वेंदे ईअं न चओ, विछड़ी वेंदे ईअं न चओ। वारीअ वांगियां ज़रड़ो ज़रड़ो विखरी वेंदे ईअं न चओ। अर्ज़ु कयुमि, वारीअ वांगियां ज़रड़ो ज़रड़ो विखरी वेंदे ईअं न चओ। डिग्री माणे ॻोठ सुभाणे। अर्ज़ु कयुमि, डिग्री माणे ॻोठ सुभाणे निकिरी वेंदे ईअं न चओ। दिलि जे पिंजरे माउ पखियड़ा, दिलि जे पिंजरे माउ पखियड़ा उॾरी वेंदे ईअं न चओ। ऐं कैंपस वांगुरु दिलि जा दर बि, कैंपस वांगुरु दिलि जा दर बि उकरी वेंदे
ईअं न चओ, मुंह में साक़ी साह जियां, मुंह में साक़ी साह जियां निकिरी वेंदे, ईअं न चओ। अर्ज़ कयमि, मुंह में साक़ी साह जियां निकिरी वेंदे, ईअं न चओ। विसरी वेंदे, ईअं न चओ। विछड़ी वेंदे, ईअं न चओ। पर ॿीहर अव्हांखे तव्हांजी महिनतुनि खे ऐं अॼु जी हिन ख़ूबसूरत बज़्म खे सजाइण वारनि समूरनि दोस्तनि खे लख शाबस ॾींदे अव्हां खां इजाज़त घुरंदुसि। साथ सलामत, वॾी नवाज़िश। ही जेको देश में पूरी दुनिया में कोरोना जो जेको दौरु हली रहियो आहे, इन ते हिकु मूं रचना तयारु कई आहे जेका मां तव्हांजे साम्हूं रखी रहियो आहियां। बंदि बाज़ारूं शहर सॼे में, बंदि बाज़ारूं शहर सॼे में, बीठल कारूं शहर सॼे में। घर खां ॿाहिरि जेके निकिरनि, घर खां ॿाहिरि जेके निकिरनि, खाइनि मारूं शहर सॼे में। सभिनी जूं सरकार खयूं आहिनि, सभिनी जूं सरकार खयूं आहिनि, हथ में तारूं शहर सॼे में। माल सिनेमा बंदि थिया सभु, माल सिनेमा बंदि थिया सभु, बोतल दारूं शहर सॼे में। इन में तव्हां ॾिठो हूंदो केतिरा ई माण्हू उन्हनि पीड़ितनि जी मदद करण बि विया। उन्हनि जो लक्ष्य ॾिसो छा हो, उन्हनि जो फ़ोटो कढी करे उहे फेसबुक ते विझनि पिया। उन्हनि ते जेका लाइन मूं तयारु कई आहे, मदद करण जो ढोंग रचाइनि, मदद करण जो ढोंग रचाइनि, तिन ते खारूं शहर सॼे में। अहिड़ी कहिड़ी नज़र लॻी अॼु, अहिड़ी कहिड़ी नज़र लॻी अॼु, ॾारूं ॾारूं शहर सॼे में। कोरोना खे सम्झण ख़ातिर, कोरोना खे सम्झण ख़ातिर, पाइनि फारूं शहर सॼे में। बंदि बाज़ारूं शहर सॼे में, बीठल कारूं शहर सॼे में। जय झूलेलाल। हिकु कविता मुंहिंजी मम्मीअ खे अर्पण थी कयां। कविता जो उन्वान आहे गुरु पूरन माउ। माउ आहे पूरन गुरु, जीवन थियो जंहिंसां शुरू। माउ आहे पूरन गुरु, जीवन थियो जंहिंसां शुरू। एकता प्रेम शेवा जो भाव हर क़दम ते सेखारे माउ। पिता ॾिनी शराफ़त जी सिख्या, दूर कज बेईमानी मिथ्या। पिता ॾिनी शराफ़त जी सिख्या, दूर कज बेईमानी मिथ्या। पिरीअ मां पिरायो परचण परचाइण, पिरीअ मां पिरायो परचण परचाइण, दोस्तनि मां दिलदारी निभाइण। गुरु लधो कुदरत जे कर कर में, गुरु लधो कुदरत जे कर कर में, सिज जे सोनहरी तिरविरनि में। सुहानी सांझी चवे जोत जलायो, सुहानी सांझी चवे जोत जलायो, चंड ऐं तारनि चिमकण चितायो, चंड ऐं तारनि चिमकण चितायो। निर्मल नहर नदीअ जी कलकल, निर्मल नहर नदीअ जी कलकल, न्यापो ॾे थधो थी पल पल। वण हर मुंद में छांव ॾियनि, कमल जा गुल गंध में बि टिड़नि। मिठा फल मेवा खाओ, मिठा फल मेवा खाओ, मिठा थियो मिठो ॻाल्हायो। जबल कनि शिखर जो इशारो, जबल कनि शिखर जो इशारो, चोटीअ ॾांहुं ॾिसो अॼु प्यारो, चोटीअ ॾांहुं ॾिसो अॼु प्यारो। आज़मूदन अकाबर बणायो, आज़मूदन अकाबर बणायो, अनर जो अनहद सुणायो। वक़्तु आ वॾेरो वीर, वक़्तु आ वॾेरो वीर, वस न हले ॼाणे पीर।
ज्ञान बिना इंसान अधूरो ऐं गुरुअ बिना ज्ञान अधूरो। ज्ञान बिना इंसान अधूरो ऐं गुरुअ बिना ज्ञान अधूरो। जीवन आ गुरुकुल समान, जीवन आ गुरुकुल समान। नंढे वॾे गुरुअ खे मुंहिंजो प्रणाम। हिकु नंढी कविता मां पंहिंजी नंढड़ी पोटीअ खे डेडिकेट थी कयां। कविता जो उन्मान आहे मूर खां व्याज मिठो। मूर खां व्याज मिठो चखे अॼु मूं ॾिठो। मूर खां व्याज मिठो चखे अॼु मूं ॾिठो। सुहिणी पोटी थी नाच नचाए, ॿार जे वार खां केरु न बचाए। हिन जे कोमल हथनि में अर्जन वणे थो, हिन जे मोहींदड़ मुश्क में फासण बणे थो। मूर खां व्याज मिठो चखे अॼु मूं ॾिठो। ॾिसी हिन खे दिलि घुरे ॿियो कुझु न थी। ॾिसी हिन खे दिलि घुरे ॿियो कुझु न थी। बिना चाबीअ जे खिलंदड़ रांदीको अथी। 24 कलाक था खुटनि हिन सां, 24 कलाक था खुटनि हिन सां। चाहियां चौगिर्द रहण हिन सां। मूर खां व्याज मिठो चखे अॼु मूं ॾिठो। जग चवे कर मोह माया खां पासो। जग चवे कर मोह माया खां पासो। ॿार जे प्यार खे टारे हूंदो कुझु असो। दिल दिमाग़ हिन जे कचे धागे में ॻंढिया। दिल दिमाग़ हिन जे कचे धागे में ॻंढिया। मज़ो माया मन जी छिकताण खे छॾिया। मूर खां व्याज मिठो चखे अॼु मूं ॾिठो। सुकून आ दिल जो, सुकून दिल जो आ इबादत पोटी। सुकून दिल जो आ इबादत पोटी। सूंहं हिन जे विसारे छॾी दाल रोटी। ॿार ईश्वर जो सचो रूप आहिनि। ॿार ईश्वर जो सचो रूप आहिनि। हर घर खे था पाक मंदिर ठाहिनि। मूर खां व्याज मिठो चखे अॼु मूं ॾिठो। मूर खां व्याज मिठो चखे अॼु मूं ॾिठो। असां शुक्रगुज़ार आहियूं सभिनी शाइरनि जा जिन हिन प्रोग्राम में हिसो वरितो ऐं असांखे सहयोग ॾिनो। असां महिरबानी था मञूं गीता बिंद्रानी जी, जिन ही सिंधी साहित्य मंडल क़ाइमु रखियो आहे ऐं असांखे ख़ुशी आहे त असां इन कारवां इन सिंधी साहित्य मंडल जो हिसो बणिया आहियूं। इन खे जारी रखण में असांजो योगदान आहे ऐं उमेदु आहे त हीउ सिलसिलो अॻिते हलंदो रहंदो। वेरी स्पेशल थैंक्स टू मिस्टर सुशील गजवानी, जिन हिकु सॾ ते असांजी मम्मी जी कविता एतिरे सुठे बहितरीन नए अंदाज़ में रिकॉर्ड करे मोकिली ऐं असां थोराइता आहियूं अदे साकिब आबरो जा, जेके सिंध मां आहिनि। मां उन्हनि सां गॾु ई कोन आहियां, पर हिकु मैसेज ते असांजी दोस्ती थी ऐं मूं उन्हनि खे रिक्वेस्ट कयो त असांखे पंहिंजी कविता रिकॉर्ड करे मोकिलिनि, छाकाणि त मूं उन्हनि जी कविता हिकु प्रोग्राम में ॿुधी हुई ऐं ॾाढी पसंदि आई। थैंक यू अदा साकिब आबरो। ऐं असां सभिनी ॿुधंदड़ ॾिसंदड़ जा बि थोराइता आहियूं जिन असांजो हीउ प्रोग्राम ॾिठो। मूंखे लॻे थो त मम्मी ज़रूरु किथां न किथां ॾिठो हूंदो ऐं जे हुजे हा साम्हूं त चवे हा सुहिणी कोशिश, अञा घणो खपे। त गॾंदासीं ॿिए दफ़े वरी हिकु नए अंदाज़ में। जय झूलेलाल।